नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पीर सैयद अहमद अली शाह जीलानी राणीपुर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे 1 साल पूरो थियण जी ख़ुशी में इंसाफ़ हाउस राणीपुर में योम तशक्कर मल्हायो वियो, जंहिं में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सूबाई अॻवान पीर सैयद अहमद अली शाह जीलानी चयो त अमेरिका दौरे दौरान जेको मौक़िफ़ वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान रखियो, अहिड़ो कंहिं बि वज़ीर आज़म न रखियो। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान पाक अमेरिका दोस्ती खे हथी वठाइण जो अज़म कयो है। पीर सैयद अहमद अली शाह जीलानी चयो त घोटकी में सिंध हुकूमत सरकारी मशीनरी इस्तेमाल करे करोड़े रुपया ख़र्च कया। सिंध सरकार जे वज़ीरनि सलाहकारनि समूरन मशीनरी इस्तेमाल करे घोटकी तख्त जा नतीजा तब्दील कया। इन मौक़े ते वडेरो लाल मोहम्मद मंगणेजो, राशिद भुट्टो, अफ़ज़ल जुणेजो ऐं ॿियनि ख़िताब कयो। तक़रीब में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हुकूमत खे 1 साल पूरो थियण जी ख़ुशी में मिठाइयूं विरायूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।